अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलीकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। तुर्की जी दरख्वास्त ते पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर अफगानिस्तान सां ॻाल्हियूं शुरू करण ते राज़ी थी वियो। अफगानिस्तान सां ॻाल्हियूं कामयाब न थियण बाद पाकिस्तानी वफ़द खे अॼु वापसि अचणो हो। तुर्क अख़्तियारनि जी दरख्वास्त ते पाकिस्तानी वफ़द इस्तांबुल में ई तरसियल। अफगान अमलदारनि ॻाल्हियुनि जे हवाले सां सिफ़ारती राब्ता कया ऐं ॿिन्हिनि मुल्कनि में ॻाल्हियूं ॿीहर शुरू थी रहियूं आहिनि। ज़रियुनि मूजिब तुर्की चाहे थो त हू जेके ॻाल्हियूं करे रहियो आहे उहे कारामद साबित थियनि ऐं ॿिन्हिनि मुल्कनि विच में अमन जी फ़िज़ा क़ाइम थिए। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई 18 हिंदुस्तानी सरपरस्ती याफ्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब बलूचिस्तान में 28 ऐं 29 अक्टूबर ते ॿिनि अलॻि अलॻि कार्रवाइयूं कयूं। क्वेटा जे चलतन वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते इंटेलिजेंस बेसिस ते बदल ऑपरेशन कयो वियो। फोर्सिस दहशतगर्दनि जी लिकियल जाइ खे असराइती अंदाज में निशानो बणायो। फायरिंग जी ॾे में 14 हिंदुस्तानी सरपरस्ती याफ्ता दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब केच जे इलाइक़े बलीदा में इंटेलिजेंस बेसिस हिकु ॿियो ऑपरेशन कयो वियो, जिते दहशतगर्दनि जे हिकु ठिकाणे खे तबाह करे 4 दहशतगर्दनि खे मारियो वियो। मारिजी वियल दहशतगर्द वटां हथियार, गोला बारूद ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। स्टॉक एक्सचेंज मार्केट में इस्तेकाम बरक़रार, डॉलर वधीक सस्तो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ट्रेडिंग दौरान तेज़ी जो रुझान ॾिठो वियो। एक्सचेंज मार्केट में रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे क़दर में घटिताई आई आहे। कारोबारी हफ़्ते जे चोथे ॾींहुं स्टॉक मार्केट मुस्बत वापार सां शुरू थी। पहिरें सेशन जी शुरूआत में 100 इंडेक्स में 495 पॉइंटनि जो इज़ाफ़ो ॾिठो वियो, जंहिंखां पोइ इंडेक्स 1,58,960 पॉइंट्स ते पहुची वियो। अलीमा ख़ान जा 6 भेरो वारंट जारी, सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक। नादरा पारां अदालत में रिपोर्ट पेश। रावलपिंडी जी दहशतगर्दी ते ख़ात्मे वारी अदालत जे जज अमजद अली शाह 26 नवंबर जे एहतजाज ते अलीमा ख़ान समेत 11 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल केस जी ॿुधणी कई। अलीमा ख़ान ऐं संदसि वकील अॼु बि अदालत में पेश न थिया। अदालत अलीमा ख़ान जे मुसलसल पेश न थियण ते 6 भेरो संदसि ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया। अमरीकी ऐं चीनी सदरनि जी मुलाक़ात। ट्रंप पारां चीन ते 10% टैरिफ घटाइण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीनी सदर सां मुलाक़ात खां पोइ 10% टैरिफ घटाइण जो ऐलान कयो। चीन ते टैरिफ 57 खां घटाए 47% कया विया, जेके फौरी तौर ते लागू थींदा। सोयाबीन जी ख़रीदारी फौरी तौर ते शुरू थींदी ऐं नायाब मादनियात लाइ वधीक का बि रुकावट न आहे। चीन ऐं अमरीका खे इंतकाम जे ख़तरनाक चक्कर में न पवणु घुर्जे। चीनी सदर जो ट्रंप सां मुलाक़ात खां पोइ बयान जारी कंदे चीनी सदर चयो त चीन जी मईशत हिकु समुंड वांगुरु आहे। चीन में हर क़िस्म जे ख़तरनि ऐं चैलेंजनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियत आहे। चीन कॾहिं बि कंहिं मुल्क खे चैलेंज करण या उन जी जाइ वठण जी कोशिश न कंदो, पंहिंजे कम खे बहितर बणाइण ते ध्यानु ॾींदो। खैबर पख्तूनख्वा में सेनेट जी ख़ाली सीट ते ज़िमनी चूंड लाइ वोटिंग जारी। PTI अॻवान शिबली फराज़ जी ख़ाली कयल सेनेट जी सीट ते ज़िमनी चूंड अमल अॼु जारी आहे। पोलिंग खैबर पख्तूनख्वा असेंबली जे जरगा हाल में थी रही आहे, जिथे सूबाई असेंबली जे मेंबर एहसान उल्ला ख़ान पहिरियों वोट कास्ट कयो। सूबाई इलेक्शन कमिश्नर सईद गुल खे ज़िमनी चूंड लाइ रिटर्निंग ऑफिसर मुक़ररु कयो वियो। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई ते दाख़िल केसनि में पेश न थियण ते जांच ऑफिसर जे पघार बंदि करे सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम। लाड़काने जी फर्स्ट एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में मुर्तज़ा जतोई ते बाढ़ी डोकरी में दाख़िल केसनि जी ॿुधणी। अदालत नोटिस मिलण बावजूद पेश न थियण ते केस जे जांच ऑफिसर जे पघार बंदि करे संदसि सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त सिंध हुकूमत जी नाकामी सबबि अवाम पाणी जी खोट, अमन अमान जी ख़राब सूरत हाल जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾे थो। 60 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। सिहत ऐं तालीम जे शोबनि खे बि तबाह कयो वियो आहे।